हुकूमत तहरीक इंसाफ जो एहतजाज रोकण लाइ इस्लामाबाद के मुकम्मल तौर सील करे छॾियो। इंटरनेट ऐं मेट्रो बस सर्विस मुअतल। फैज़ाबाद पुल खां इस्लामाबाद ईंदड़ वेंदड़ रस्ता कंटेनर लगाए मुकम्मल तौर बंद। केपी मां ईंदड़ काफ़िलनि खे रोकण लाइ अटक खोड़ वारे इलाइक़े हंधि पंजाब ऐं केपी जी सरहद भी मुकम्मल तौर बंद। अटक में चेक पोस्टूं क़ाइम, शेलिंग ऐं लठबाज़ी जा भी इंतजाम। एक्सप्रेस वे खुलियल रहंदो। पुलिस, रेंजर्स ऐं एफसी जी वॾी नफ़री मुक़रर। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त जेकॾहिं उहे हथियारबंद टोला ऐं लश्कर वठी था अचनि त हुकूमत भी उन तरह सदन मुक़ाबिलो कंदी। इहे लाशनि जी सियासत करणु चाहिनि था। वॾो वज़ीर रिथाबंदी तौर माण्हू मराइण थो चाहे। बुशरा बीबी जे बयान सां पढ़ी पॉलिसी ते को बि फ़र्क़ु न पियो। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मस्जिद जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई हर पासे सकाफ़ती रंग निर्वार। मलीर जे सोमार कुंडाणी ॻोठ में सिर्फ़ जी सहकार सां हलंदड़ अलीबख्श पब्लिक स्कूल में सकाफ़ती तक़रीब। शागिर्दनि मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते परफॉर्म करे वाह वाह कराए छॾी। नवाबशाह जी ख़ानगी स्कूल में सकाफ़ती तक़रीब सिंधी गीतनि ते टेबलोस पेश। थाणे बोला खान जे बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती तक़रीब टेबलोस पेश जुमरियूं। मीरवा कोटचाणी जी हायर सेकेंडरी स्कूल में भी सकाफ़ती तक़रीब अलामती शादी ऐं गीतनि ते रक़्स। कोटपुला मोहम्मद जे ॻोठ सैयद जुमन शाह में भी सकाफ़ती तक़रीब। मक़ामी फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो, ॿारनि जो रक़्स। सामारे में सिंधी अदबी संगत तरफ़ां दरगाह हसन शाह ते मुशाइरो तख़लीक़ूं पेश। कराची में सिंध जे सकाफ़ती रंगनि सां रचियल सिंध क्राफ्ट फेस्टिवल जारी। फेस्टिवल में सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ सकाफ़ती शयुनि जा लॻायल स्टॉल्स शहरनि जो ध्यान जो मर्कज़ बणियल। सिंध क्राफ्ट फेस्टिवल में गॾियल अरब इमारात जो स्टॉल भी मौजूद। फ़नकारनि ताज मस्तानी, अनीना फिदा, सोराब सुमरो, अली गुलमला ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो करे शहरनि खे तफ़रीह फ़राहम कई। बावड़ो भरिसां क़ौमी शाहराह ते कार ऐं ट्रैक्टर ट्राले में टक्कर। सादकाबाद वासी पीउ ऐं पुट फौत। बाबर खान पठान ऐं संदसि पुट शहबाज पठान जा मड़ अस्पताल मुंतक़िल। ट्रैक्टर ड्राइवर फरार थी वियो। अहमदपुर वेझो पाणी जे वारे ते वियल 2 हारी अगवा हथियारबंद लतीफ़ मेतलो ऐं बरकत मेतलो खे अगवा करे विया। वारसनि तरफ़ां पुलिस खे इतला। पाकिस्तान ऐं ज़िम्बाब्वे विच में पहिरीं वनडे मैच अॼु खेॾी वेंदी। मैच में कामयाबी लाइ ॿिन्ही टीमुनि जी भरपूर नेट प्रैक्टिस। कप्तान मोहम्मद रिज़वान जो चवणु आहे त ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ वनडे सीरीज़ हुननि लाइ तमामु घणी अहम आहे। संदन मक़सदु नौजवान रांदीगरनि जी कारकर्दगी परखणु आहे। ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ तारीख़ी कामयाबी जो तसलसल बरक़रार रखियो वेंदो।